असां वटि पहाको आहे त ॿ ठिकर हमेशह पाण में ठुड़कंदा आहिनि, यानी माण्हू जेकर पाण में गॾु घारींदा त विढ़ंदा गिरंदा। पर इन जो मक़सदु इहो कतई कोन्हे त उहे हिक ॿिए खां मुंहुं मोड़े छिॼी धार थी गुज़ारीनि। असांजे घर जे वॾड़नि जो किरदारु बि अजीब आहे। पोइ वॾड़नि में पोढ़ियूं हुजनि या पोढ़ा हुजनि, उन्हनि खे सभ खां पहिरीं अवल ख़बर पवंदी आहे त कहिड़ा ॿ माण्हू हिक ॿिए सां मुंहुं गुंजायो अथनि, नथा ॻाल्हाइनि। उहे वॾड़ा माण्हू पंहिंजो रोल प्ले कंदा आहिनि बिल्कुलु ईअं जीअं तस्बीह या माला या हार में धाॻो पंहिंजो रोल प्ले कंदो आहे, मोतियुनि ऐं मणियुनि खे ॻंढे पाण में रखंदो आहे। ईअं असांजे घरनि जा वॾड़ा पंहिंजो रोल प्ले कंदा आहिनि। घर जे वॾड़े खे ख़बर पई आहे त ॿ फ़र्द पाण में रुठा आहिनि ऐं उन्हनि हिक ॿिए खां मुंहुं मोड़ियो आहे ऐं पाण में नथा ॻाल्हाइनि। घर जो वॾड़ो या वॾड़ी वटि साई आहे, उन वटि जेको रुठो वेठो आहे ऐं उन खे सम्झाइण जो निहायत शानाइतो अंदाज़ संदसि ॾाड़ीअ ते हथु रखी ऐं खेसि हिदायत थी करे त रुठे न सरंदो हली परच पिरीअ से। लतीफ़ साईं हिन बैत में पिरीअ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। पिरी यानी महबूब। उहो जेको तुंहिंजो महबूब आहे उन सां रुसंदे त रही कोन सघंदे, जी कोन सघंदे, अंदर में वढ पवंदई। उन खां सवाइ हिक ॿिए सां रुसबो आहे परचण जे लाइ, छिॼण जे लाइ न रुसबो आहे। उन जे करे तूं हल ऐं हली परच, तुंहिंजी सरंदी कान। उहे रिश्ता जेके असांखे महबूब रिश्ता आहिनि, छा उन्हनि खां सवाइ जी सघिजे थो? माउ पीउ, चाची मामी, पुफी मासी, भाउ भेण, ज़ाल धीउ पुटु, इहे सभु असांजा महबूब रिश्ता आहिनि। तॾहिं असांजो घर आक कुटुंब कबीलो या समाज थो जुड़े ऐं इन्हनि महबूब रिश्तनि खां मुंहुं न मोड़बो आहे। इन्हनि खां रुसी जी कोन सघिबो आहे। रुठे न सरंदो हली परच पिरीअ से। जेकर ईअं न कई, न परते, तूं पाण हली हुन सां न परते, त पोइ ओरातो थींदो जो सींगार बा सुपरी। ओराट जी वेंदे गश थी वेंदे, होश वेंदी हलियो, हवा सां गुम थी वेंदई। जॾहिं हुननि जा हयातीअ जा पसाह पूरा थींदा ऐं हुनखे आख़िरी सफ़र लाइ संभराईंदा ऐं तूं रुठल हूंदे त पोइ जी कोन सघंदे, तूं इन कैफ़ियत मां कोन निकिरी सघंदे। उन जे करे इंतज़ारु न कर त हू तोखे परचाइण लाइ अचे। उथी ऐं हली उनखे परचाए। हर कंहिंखे हिन ज़माने मां वञिणो आहे। हयातीअ जा पसाह जॾहिं पूरा थींदा त पोइ हर को हितां हलियो वेंदो। असीं सींगारे संवारे उनखे आख़िरी सफ़र ते रवानो कंदासीं। ऐं पोइ तूं जॾहिं रुठो वेठो आहीं, मुंहुं मोड़ियो वेठो आहीं, तूं अञा हुननि सां परतो न आहीं, अञा ओसीअड़ में आहीं, त तोखे अची परचाए। ऐं पोइ जे इन विच में इहा ख़बर अची वञे त सॼणनि सफ़र ते हलिया आहिनि, लॾियो लतीफ़नि पलाणे पंध पिया हथां हबीबनि, कॾहिं कोन ॾुखो हुयो। हू जॾहिं सफ़र ते निकिता आहिनि, उहो सफ़रु जेको हमेशह वारो सफ़रु आहे, हिन दुनिया खां हुन दुनिया जो सफ़रु आहे, हू हितां मोकिलाए पिया वञनि ऐं असां उन्हनि खे सींगारियूं पिया। त पोइ तुंहिंजी कैफ़ियत इहा हूंदी त ओराट जी वेंदे गश थी वेंदे, हवा सां गुम थी वेंदई। उन जे करे बहितर आहे त उथी हली उन्हनि सां परच ऐं परची ज़िंदगी गुज़ार। ज़िंदगी 4 ॾिहाड़ा आहे, ॾींहं मिड़ेई ॾूं आहिनि 2 ॾींहं। तंहिंजे करे उथी ऐं हली उन्हनि सां परच। रुठे न सरंदो हली परच पिरीअ से। ओरातो थींदो जो सींगार बा सुपरी।